अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। थियो नाज़िल आ क़ुरआन, थियो नाज़िल आ क़ुरआन रमज़ान मुबारक में। अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। थियो नाज़िल आ क़ुरआन, थियो नाज़िल आ क़ुरआन रमज़ान मुबारक में। अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। रमज़ान महीने में हिक रात मुचारिया। रमज़ान महीने में हिक रात प्यारिया। ही हजार महीनन खां शब कदर भलारिया। ही हजार महीनन खां शब कदर भलारिया। रहमत थो करे रहमान, तो करे रहमान रमज़ान मुबारक में। अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। थियो नाज़िल आ क़ुरआन रमज़ान मुबारक में। अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। रोज़न में अक़ीदा ऐं ईमान थियन ताज़ा। रोज़न में अक़ीदा ऐं ईमान थियन ताज़ा। हिन माह में बंद थियन दोज़ख जा दरवाज़ा। हिन माह में बंद थियन दोज़ख जा दरवाज़ा। तो कैद थिए शैतान, तो कैद थिए शैतान रमज़ान मुबारक में। अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। थियो नाज़िल आ क़ुरआन, थियो नाज़िल आ क़ुरआन रमज़ान मुबारक में। अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। के दीन मसाजिद में रमज़ान में आ राहत। के दीन मसाजिद में रमज़ान में आ राहत। क़ुरआन जी तरावीहन में हाफ़िज़ कन क़िरात। आ राहत जो सामा, आ राहत जो सामा रमज़ान मुबारक में। अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। थियो नाज़िल आ क़ुरआन रमज़ान मुबारक में। अल्लाह कयो
कयो एहसान रमज़ान मुबारक में। रोज़ाए तखे ईंदी इफ्तार में आ फरहत बी जन्नत में रब जे दीदार में आ फरहत। रोज़ाए तखे ईंदी इफ्तार में आ फरहत बी जन्नत में रब जे दीदार में आ फरहत। ही मदनीअ जो फरमा ही मदनीअ जो फरमा रमज़ान मुबारक में अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। थियो नाज़िल वा क़ुरान रमज़ान मुबारक में अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। पहिरियों अॾहो हिन जो अल्लाह जे रहमत जो ॿियो बख़्शिश जो टियों आहे निजात संदो। पहिरियों अॾहो हिन जो अल्लाह जे रहमत जो ॿियो आहे बख़्शिश जो टियों आहे निजात संदो। ॿियो आहे बख़्शिश जो टियों आहे निजात संदो। इहो अरबीअ जो ऐलान इहो अरबीअ जो ऐलान रमज़ान मुबारक में अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। थियो नाज़िल आ क़ुरान रमज़ान मुबारक में अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। दे सिहत मुंहिंजा मौला मूं कमर लगारीअ खे दे सिहत मुंहिंजा मौला मूं कमर लगारीअ खे कर दूर मुंहिंजे दिल ऐं अखियुनि जे बीमारीअ खे कर दूर मुंहिंजे दिल ऐं अखियुनि जे बीमारीअ खे रखां रोज़ा दौर कयां रखां रोज़ा दौर कयां रमज़ान मुबारक में अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में। थियो नाज़िल वा क़ुरान रमज़ान मुबारक में अल्लाह कयो एहसान रमज़ान मुबारक में रमज़ान मुबारक में।